पर बदकिस्मत सां नबी से जी सुन्नत ते ॾाढी ऐं पटके ते मज़ाक करण वारो बि मुस्लमान। दुख इहो कोन्हे त नबी से जी सुन्नत ते मज़ाक छो थी थिए, छो त मज़ाक त नबी से ते थींदी, सहाबा किराम ते थींदी, पर नबी से ते नबी से जी जमात ते मज़ाक करण वारा काफ़िर हुया। पर अॼु नबी से जी सुन्नत ते ॾाढी ऐं पटके ते मज़ाक करण वारो मुस्लमान। अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़तुलू औलादकुम खश्यत इम्लाक। नहनु नर्ज़ुकुहुम व इय्याकुम। इन्न क़त्लहुम कान ख़ितअन कबीरा। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हदीस पाक में अचे तो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लु मौलूदिन यूलदु अलल फित्र। फरमायो जेको भी ॿार ॼमंदो आहे वो इस्लामी फितरत ते ॼमंदो। फ़अबवाहु युहव्विदानी औ युनस्सिरानी औ युमज्जिसानी। उन जा पीउ माउ उनखे या यहूदी बनाईंदसि या नसारो बनाईंदसि या मजूसी बनाईंदसि। अॼोके दौर में पूरी दुनिया जा यहूदी पंहिंजे औलाद खे इस्लामी फितरत खां हटाए करे यहूदी पिया बनाइनि। ईसाई पंहिंजे औलाद खे ईसाई पिया बनाइनि। मजूसी पंहिंजे औलाद खे मजूसी पिया बनाइनि। हिंदू बागरी भील कोली वांगिया पंहिंजे औलाद खे इस्लामी फितरत खां हटाए करे पंहिंजे तरीक़े ऐं मज़हब वारो पिया बनाइनि। अवाई असां मुस्लमान सोचूं कुछ गौर ऐं फिक्र कयूं त आया असां मुस्लमाननि पंहिंजे औलाद खे मुस्लमान बनायो आहे? असां मुस्लमाननि जो हाल इहा जो दरिया खान शहर में वञूं था त ख़बर कान थी पए त मुस्लमान कहिड़ो आहे वांगियो कहिड़ो आहे। उनजो बि मथो गाढ़ो हिनजो बि मथो गाढ़ो। हुनजे चेहरे ते बि ॾाढ़ी कान्हे हिनजे चेहरे ते बि ॾाढ़ी कान्हे। मस्जिद में आज़ान आई हू भी न आयो, मस्जिद में आज़ान आई ही भी न आयो। हू भी मौसीकी राग जो शौकीन ही भी मौसीकी राग जो शौकीन। हू भी व्याज पियो खाए ही भी व्याज पियो खाए।
उन जी न्याणी भी बिना पर्दे जे स्कूल, हिन जी न्याणी भी बिना पर्दे जे स्कूल। अञा बागड़ी भी लुकोली वांगियो ॾाढ़ी ऐं फटके वारे खे ॾिसंदो, कुझु एतिराम कंदो। पर बदकिस्मत सां नबी सेन जी सुन्नत ते ॾाढ़ी ऐं फटके ते मज़ाक करण वारो भी मुसलमान। दुख इहो कोन्हे त नबी सेन जी सुन्नत ते मज़ाक छो थी थिए, छो त मज़ाक त नबी सेन ते थींदी, सहाबा किराम ते थींदी। पर नबी सेन ते, नबी सेन जी जमात ते मज़ाक करण वारा काफ़िर हुया। पर अॼु नबी सेन जी सुन्नत ते ॾाढ़ी ऐं पटके ते मज़ाक करण वारो मुसलमान। बस असां मुसलमाननि मुसलमानी समझी या बस नालो मुसलमाननि वारो हुजे, सते ॾींहुं अकीको थियो हुजे, सुन्नत तो हर थियल हुजे बस। हाणे त एॾो असां मुसलमान बेज़ार ऐं मुसलमानीअ मां। अकीके जी जाते अची वई छठी, मुसलमान कंदो आहे अकीको। सते ॾींहुं या उन खां बाद पुट ॼमे त ॿ ॿकर ज़िबे कबा, उन जो गोश्त कुर्बानी जे गोश्त वांगुरु विराइबो ऐं ॿार जो नालो रखो इस्लामी, उन जी झुंड बि लाहिबी, उन जो वज़न कबो चांदी जे वज़न बराबरि। ओतिरी चांदी या ओतिरा पैसा ये सदको करे छॾिबा। हाणे इहो ॿार रब जे हवाले। अकीको वियो, अची वई छठी, वाणिया कंदा आहिनि छठी 6 ॾींहं ते। वाणिया ॿार जी झुंड लाहींदा मंदर में, मुसलमान ॿार जी झुंड लाहींदो दरगाह। नालो अब्दुल्ला, अब्दुर्रहमान, अब्दुर्रऊफ इहो नालो नथो। चिबड़ खान भी नालो आहे, ट्रूह भी नालो आहे। कांडेरो भी नालो आहे। बच्चा से नाले जा मुसलमान, हाणे नालो भी नथो। घटि में घटि नालो त मुसलमाननि वारो हुजे। क़यामत जे ॾींहुं मुसलमाननि जे कतार में त बीहो, छो त नाले जो भी 40-50 असर थींदो। मां नथो चवां, मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह ताला मां मोहम्मद के सॾु कंदो, या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पो जन जो भी नालो मोहम्मद हूंदो, सब चवंदा लब्बैक जी मौला, असां हाज़िर आहियूं। अल्लाह साईं फरमाईंदो, मां त पंहिंजे सोने नबी खे सॾु कयो, तव्हां छो जवाब ॾिनो? बाना चवंदा, या अल्लाह असांजो नालो भी मोहम्मद आ, असां समझोसीं शायद असां खे सॾु आ। नबी साईं फरमायो, अल्लाह जो रहम जोश में अची वेंदो। अल्लाह साईं फरमाईंदो, तव्हांजो नालो भी मोहम्मद आ, त लॻो मुंहिंजे सोने मोहम्मद जे पोयों नाले जे सदके भी अॼु माफ़ी अथव। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे। हदीसुनि जे किताबनि में त ईअं भी ईंदो आहे कि घर में मोहम्मद नाले को शख्स हुआ, उन्हनि जो अकीदो ईमान सही आहे। अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं मोहम्मद नाले जे बरकत जे करे सभिनी घर वारनि जी बख़्शिश जा फ़ैसिला फरमाए छॾींदो। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे। असांजे कादरी सिलसिले में अहिड़ा भी बुज़ुर्ग गुज़री चुका आहिनि जो पीउ जो नालो भी मोहम्मद, त पुट जो नालो भी मोहम्मद। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे। अहिड़ा भी असांजा बुज़ुर्ग गुज़री चुका आहिनि जो 4 पुट, चइनी जो नालो मोहम्मद। पहिरियों पुट जाओ नालो रखियईं मोहम्मद अव्वल, वरी ॿियो पुट जाओ नालो रखियईं मोहम्मद सानी, वरी टियों पुट जाओ नालो रखियईं मोहम्मद सालिस, वरी चौथों पुट जाओ नालो रखियईं मोहम्मद राबे। जेको पुट ॼमे नालो मोहम्मद। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे। असांजा उस्ताद या समरकंद बुखारा
फरमायूं असां उते हिकिड़ो कब्रिस्तान ॾिठोसीं, मुहम्मदी कब्रिस्तान। फरमायूं 400 कब्रूं हुयूं ऐं उते बोर्ड ते लिखियल हुयो त ही जेके 400 कब्रूं आहिनि सभिनी जो नालो मुहम्मद, सभु वक़्त जा मुहद्दिस ऐं फ़क़ीह। ऐं बोर्ड ते लिखियल हो त क़यामत ताईं न कब्रिस्तान में उहो खुशनसीब दफ़न थींदो जंहिंजो नालो भी मुहम्मद हुजे ऐं हुजे भी मुहद्दिस ऐं फ़क़ीह। नालो मुहम्मद तस पर मुहद्दिस नाहे, उहो भी हिते दफ़न न थींदो। मुहद्दिस त आहे पर मुहम्मद नालो न थस, उहो भी हिते दफ़न न थींदो। इन कब्रिस्तान में वो खुशनसीब इंसान दफन थींदो जंहिंजो नालो भी मुहम्मद हुजे भी मुहद्दिस ऐं फ़क़ीह। मुहम्मद नालो एॾो प्यारो आहे। असांजो हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि उन जा 2 शागिर्द आ, हिक जो नालो अबू यूसुफ, ॿिए जो नालो मुहम्मद। इमाम मुहम्मद, इमाम मुहम्मद गवर्नर जो पुत्र हुयो, हसन शेबानी उन जो पी गवर्नर। अगे गवर्नर भी पंहिंजे बच्चन खे आलिम ऐं हाफ़िज़ बनाईंदा। हाणे गॾ गाॾे वारो मज़दूर भी चए थो बाबा मां पंहिंजे पुट खे डॉक्टर बनाईंदुसि। अरे बाबा छो? चए थो मुंहिंजी ज़िंदगी त वई, भला बच्चे जी ज़िंदगी त ठहे। इएं नथो सोचे त मुंहिंजी दुनिया त न ठही, भला बच्चे खे आलिम ऐं हाफ़िज़ बनाया, मन क़ब्र ऐं क़यामत मुंहिंजी भली थिए। गवर्नर भी पंहिंजे बच्चन खे हाफ़िज़ ऐं आलिम बनाईंदा हा। पर समरकंद बुखारा जो बादशाह हज़रत इमाम बुखारी खे चई त मुंहिंजे पुट खे हिते मुंहिंजे बंगले में हदीस पढ़ाए वञ। इमाम बुखारी फरमायो बादशाह इहो हदीस जी शान वठो न आहे जो मां तुंहिंजे बंगले में अचे तुंहिंजे पुट खे हदीस पढ़ाया, पंहिंजे पुट खे ॾे मदरसे में मोकिल त हिते उनखे हदीस पढ़ाया। बादशाह जो ठीक आहे, मां पंहिंजे पुट खे मदरसे तो मोकिलियां, पर मुंहिंजे पुट खे अलग पढ़ा। गरीबन मिस्कीनन मजदूरन हारन जे बच्चन खे अलग सबक दे, मुंहिंजे पुट खे अलग सबक पढ़ा। इनके चइबो तबकाती निज़ाम। इस्लाम इन तबकाती निज़ाम खे खत्म थो करे। इंशाअल्लाह जेकर जमियत उलमा इस्लाम जी हुकूमत आई त जंहिं स्कूल कॉलेज में सदर जो पुट, वजीर आजम जो पुट, जनरल ऐं कर्नल जो पुट, गवर्नर ऐं वजीर आला जो पुट पढ़ंदो, इंशाअल्लाह उन साॻे स्कूल ऐं कॉलेज में इन गरीब मिस्कीन मजदूर हारीअ जो बच्चो भी उते ही पढ़ंदो। जंहिं अस्पताल में सदर जो इलाज थींदो, वजीर आजम जो, गवर्नर जो, वजीर आला जो, एसपी ऐं डीसी जो जंहिं अस्पताल में इलाज थींदो, इंशाअल्लाह उलमा देवबंद जमियत उलमा इस्लाम जी हुकूमत आई तो उन साॻी अस्पताल में न गरीब मिस्कीन मजदूर हारीअ जो भी मुफ्त में इलाज थी। इस्लाम तबकाती निज़ाम के खत्म थो करे। इस्लाम में सब बराबर। हजरत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो बादशाह ये कोन थींदो जो तुझे पुट खे मां अलग सबक पढ़ाया। गरीबल मिस्कीनल मजदूरन हारन जे बच्चन सां गॾु तोखे सबक ॾींदुसि, तुंहिंजे पुट खे सबक ॾींदुसि। बादशाह जो ठीकु आहे, भला इहा ॻाल्हि बि नथो मञी त मुंहिंजो पुटु ते मदरसे में अची तो उन जे लाइ को कालीन हुजे, गालीचो या को गादेलो हुजे या भली रली त जीअं ॿियनि शागिर्दनि खे ख़बर पवे त ही बादशाह जो पुटु आहे ऐं कालीन भी मां थो मोकिलियां, गादेलो। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो बादशाह इहे भी कोन थींदी।
जा नुखई तॾे ते गरीब मिसकीन मजदूर हारीअ जो बच्चो वेंदो तुंहिंजो पुट भी साॻी नुखई साॻी तॾे ते वेंदी। बादशाह चयो बुखारी लॾाए छॾींदो सही। हज़रत इमाम बुखारी फरमायो बादशाह तुझे मुल्क के छॾींदुसि शहर के छॾींदुसि पर मोहम्मद मुस्तफा जे दीन के न लॻे। ईद उल फित्र जी रात हज़रत इमाम बुखारी के शहर में लॾायो वियो। बाबा ही तो उन वक्त जा बादशाह नेक हा जेको बादशाह पंहिंजे पुट के हदीस पढ़ाए त इहो नेक चइबो। अजो का बादशाह तो पहिरें नंबर जा हरामी आहिनि। ही कीअं असां मौलनि खे बर्दाश्त कंदा। ही मदरसा उन्हनि जे अखियुनि में कंडो आहिनि। आलिम तालिब ॾिसनि था गोया को उन्हनि जे सीने ते मुंग था ॾरजनि। सब सेकुलर लिबरल पीपल्स पार्टी हुजे नून लीग हुजे काफ लीग हुजे पीटीआई हुजे ये कौम परस्त हुजनि ये सब सेकुलर लिबरल माना ला मजहब ला दीन इन्हनि जो मजहब ऐं दीन सां कोई वास्तो कोन्हे। ये सब मदरसनि जा मुखालिफ़ आहिनि। ये तो जमियत उलमा इस्लाम जी कुवत है। मौलाना फजल रहमान जमात के मजबूत कयो आहे जो ही मदरसा सां हथ चुराद नथा करे सघनि। न त हिननि जी वधि में वधि कोशिशि आहे अमेरिका खां वठी हिननि हुक्मराननि ताईं त मदरसा ख़तम थियनि स्कूल में थियनि। अॼु वाइदो कयो त मदरसा वधाईंदासीं। महले महले में मदरसो हुजे ॻोठ ॻोठ में मदरसो। असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हर स्कूल जे मुक़ाबले में मदरसो पर हर घर के मदरसो बनायो। हर घर में हिकिड़ो कमरो खाली कयो हुन में कालीन तॾा विछायल हुजनि कुरान मजीद पिया हुजनि दीनी किताब पिया हुजनि। असांजी अम्मा आदि भेण ॾिसंदी ॾिसंदी त कुरान पियो आहे दीनी किताब पिया आहिनि मुसलो विछायो पियो आहे त ख़ुदि हुनजी तबियत चवंदी त मां बरकात नफ़िल पढ़ां कुरान मजीद जो दौर कयां। माहौल जो असर थींदो या न। ऐं मदरसो सॼे इलाइक़े ते रहमत। ई साईं कारी मोहम्मद हसन साहब मदरसो खोलियो आहे नी ई सॼो इलाइक़े जे लाइ मदरसो जी रहमत। चाहे मुखालिफ हुजे चाहे मुवाफ़िक़ हुजे चाहे दोस्त हुजे चाहे दुश्मन हुजे छो त 24 कलाक ते कुरान मजीद पढ़िजे थो ऐं कुरान मजीद जो असर सॼे इलाइक़े ते आहे या कोशिश कयो त हर ॻोठ में मदरसो हुजे। मदरसा आम कयो। हज़रत शेख हिंद रहमतुल्लाह अलैह जी आख़िरी ख्वाहिश आहे फरमाए मुंहिंजी आख़िरी ख्वाहिश आहे त हर ॻोठ में मां मदरसो खोलियां। हज़रत मौलाना हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह जेको साईं जो शागिर्द हुयो हज़रत शेख हिंद खे अर्ज़ु कई साईं तव्हांजी इहा वसीयत मां पूरी कंदुसि जंहिं बि ॻोठ में वेंदुसि मां हुते मदरसे जो बुनियाद रखंदुसि। असांजो मौलाना अब्दुल्लाही घोटो रहमतुल्लाह अलैह शेखुल हदीस ये हज़रत हुसैन अहमद मदनी जा शागिर्द हुया। साईं अब्दुल्लाही घोटो रहमतुल्लाह अलैह ठेड़ी वारा फरमाईंदा हज़रत हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह 50,000 मदरसनि जो हिंदुस्तान में बुनियाद विधी। हिकिड़े जवान 50,000 मदरसनि जो बुनियाद विधो। हज़रत इमाम मोहम्मद नंढड़ो हुयो। हज़रत इमाम अबू हनीफे वटि आयो चईं मूंखे हदीस पढ़ायो फ़िक़ह पढ़ायो। इमाम साहब फरमायो पुट मुंहिंजो शर्त आहे त क़ुरान मजीद यादि करे आ पोइ मां तोखे हदीस ऐं फ़िक़ह पढ़ाईंदुसि। वियो जुमे ते आयो वरी ख़मीस थी छंछर आचर सूमर अंगारो अरबा वरी ख़मीस थी चईं मूंखे हदीस पढ़ायो फ़िक़ह पढ़ायो। इमाम अबू हनीफा फरमायो पुट मां तोसां शर्त कयो त क़ुरान मजीद यादि करे आ। इमाम मोहम्मद फरमायो साईं मुंड खां वठी पछाड़ी ताईं क़ुरान मजीद खोले करे ॿुधो इंशाअल्लाह मां तव्हांखे यादि ॿुधाईंदुसि। 6 ॾींहंनि में हज़रत इमाम मोहम्मद पूरा 83 पारा क़ुरान मजीद जा यादि 6 ॾींहं हफ़्ते
ये कुरान मजीद जो मौजूद कोलाब जेल जे बरसा गरीब चांडे जो गोठा एक गरीब मिस्कीन मजदूर मानू 8 सालन जो न जो पुट हुयो 15 महीने में पीर गोठ में पूरा 83 पारा कुरान जा याद के 15 महीने अञा न समय असांजे कंडियारे में नागराज छोकरो हुयो 6 महीने में 83 पारा कुरान मजीद जा याद के सकरन जे मदरसे में साईं कारी गुल मोहम्मद साहब ॿुधायो मुंहिंजे मदरसे में हिकिड़ो होटल जो बेरो उन जो पुट हुयो 4 महीने में 83 पारा कुरान मजीद जा याद कई रब जो देन आहे होटल जो बेरो उन जो पुट 4 महीने में 83 पारा कुरान सराड़ी जे करो मां मदरसे में मुफ्ती समीला मक्सी साईं जे मदरसे जो शागिर्द बन्याणियूं हुयूं हिकिड़ी 7 सालन जी बि 8 सालन जी उहे 2 न्याणियूं कुरान मजीद जूं हाफ़िज़ाणियूं मां पुछा कि मुफ्ती साहब तूं जूं न्याणियूं आहिनि या का मौलवी जूं या का बुजुर्ग जूं न्याणियूं आहिनि चई सही तो जो को गरीब मिस्कीन सिगरेट जे पैकेट ते माण्हुनि खे दिला भरे ॾींदो आहे अल्लाह के उन मवालीअ जी का अड़ी अदा वड़ी वई जो उन जूं 2 न्याणियूं कुरान मजीद जूं हाफ़िज़ बाबा ये पंहिंजे वस में न आहे ये जो कि कुरान मजीद ॿुधण जे लाइ वेठा हो नी हिन वक़्त ताईं इहो बि पंहिंजे मर्ज़ी सां न हीअ अल्लाह जी महिरबानी रब जो दयन आहे सिखनि जा पुट मुफ़स्सिर कुरान बणिजी विया मौलाना उबैदुल्ला सिंधी हज़रत मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैहि उन्हनि जा वालिदैन त सिखा वाह रब तुझी कुदरत जा फैसला जो सिखनि जे घरनि में मुफ़स्सिर कुरान पैदा कई जंहिंजे कब्रुल में 4 महीना जन्नत जी खुशबू पई अचे चोरनि जा पुट मौलवी थिया मौलवियुनि जा पुट चोर थिया असांजे नौशारे जो हिकिड़ो मौलवी हुयो उन जो पुट चोरीअ जे केस में थाणे ते वो मौलवी साहब पटको पाए थाणे ते वियो त मुंहिंजे पुट खे छॾी सूबेदार जी अखियुनि में पाणी अची वियो चई साईं तव्हां सिर्फ़ इएं चओ त मुंहिंजे पुट चोरी न कई आहे मां छॾियांसि मौलवी भी रोए पियो त सूबेदार भी रोए पियो मौलवी साहब चयो यार मां इएं नथो चई सघां त मुंहिंजे पुट चोरी न कई आहे मौलवियुनि जा पुट चोर थिया चोरनि जा पुट आलम बणिजी विया असां अखियुनि सां ॾिठा जोगियुनि जा पुट आलम बणिजी विया सैयदनि जा पुट सॼो ॾींहुं भंग जा कुंडा पिया घोटनि सही तो चवां या ग़लति रब जो दयन आहे पंहिंजे वस में न आहे असां मौलवी ख़ुशि न थियूं त बसि असां मौलवी आहियूं त असांजा पुट बि मौलवी थींदा मदरसे जो मोहतिम ख़ुशि न थिए त मां मदरसो संभालियां थो त शायदि सुभाणे मुंहिंजो पुट बि मुंहिंजो थींदो लाइक़ु दुआऊं घुरिबियूं बाक़ी हीअ त रब जो दयन आहे रब जे हथ में आहे असांजे हथ में न आहे सही तो चवां या ग़लति इमाम मोहम्मद नंढड़ो बि सुहिणो हूंदो हो ॾाढो हिकिड़े यहूदी प्रोफेसर हज़रत इमाम मोहम्मद खे जो ॾिठो पुछा कयसि पुट तुंहिंजो नालो छा आहे इमाम मोहम्मद फरमायो मुंहिंजो नालो मोहम्मद आहे त उहो यहूदी प्रोफेसर रोए भी पियो कलमो भी पढ़े पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चे पियो मुसलमानो मुबारक हुजेव ही नंढड़ो मोहम्मद हेॾो सुहिणो आहे त तव्हांजो वॾो मोहम्मद केॾो न सुहिणो हूंदो ही नंढड़ो मोहम्मद हेॾो सुहिणो आहे त
त वॾो मोहम्मद केॾो न सुहिणो हूंदो। हज़रत इमाम मोहम्मद जे चेहरे खे ॾिसी वो यहूदी प्रोफेसर कलमो पढ़ी करे मुसलमान थियो। मोहम्मद नालो एॾो प्यारो त पाण रब खे केॾो प्यारो। खुदा जी ज़ात जो कसम आहे एतिरो अम्मा खे पंहिंजो बच्चो प्यारो न आहे जेतिरो असांजो नबी अल्लाह खे प्यारो। अम्मा हूंदी आहे न, बच्चो कारो भी हुजे, रंग जो कारो हुजे, शिकिल जो सादरो हुजे, पर अम्मा ये भाईंदी आ त मुझे इन बच्चे जड़ो दुनिया में कंजो बच्चो ही ना है। प्यार ही मोहब्बत में हुआ अम्मा पांचे बच्चे जो नालो न वठंदी आ। कदा चौंदी आ मुझो मिठू, कदा चौंदी आ मुझो सुगो, कदा चौंदी आ मुझो दादलो, कदा चौंदी आ मुझे गुलाब जो गुल। मोहब्बत में अम्मा बच्चे जो नालो न वठंदी आ, लकबन सां सॾड़ा कंदी आ। चाना रिजा मुसलमानों अल्लाह सही मिसाल ऐं तशबीह खां पाक आ, पर खुदा जी ज़ात जो कसम आ कुरान मजीद जो तव्हां मुतालियो कंदव त पूरे कुरान मजीद में अल्लाह कॾहिं बि असांजे सोने नबी खे नालो वठी करे सॾ न कयो आ, लकबन सां सॾड़ा कई। साईं जे कुलल मुबारकन ते चादर पई, अल्लाह के नबी से जी वा चादर एडी पसंद अची वई जो फरमाया अय्युहल मुज़म्मिल, ओ मुझे चादर वारा नबी, मुझा साईं पंहिंजे जुल्फन की कंगी प्याजल। अल्लाह के ओ मंजर एडो वणियो जो फरमे वज़ुहा वल्लैल इज़ा सजा। ओ मुझा महबूब मुखे तुझे चमकंदड़ चेहरे जो कसम, मुखे तुझे ननकारल कारल जुल्फन जो भी कसम। साईं जन मिंबर नबी ते चढ़ी करे वाइस पिया कन, नबी से जी जुबान मुबारक मां के लफ्ज पिया निकरल। अल्लाह की वे लफ्ज एडा पसंद अचिया जो फरमाई वकीलिही या रब इन्नहा उलाई कौमुल ला युमिनून। ओ मुझा महबूब मां रब के तुझे उन्हनि चपड़न जो भी कसम जन चपड़न सां तू चवींदो या रब। नबी से जो नालो भी रब के प्यारो आ, मोहम्मद पाण भी रब के प्यारो आ, त नबी से वारी तालीम कुरान वारी या भी रब के प्यारो। ये रब आला मोहम्मद मुस्तफ़ा आला, तो मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम कुरान वारी या भी आला तालीम है। अॼु वाइदो कई तो पंहिंजे बच्चन खे कुरान पढ़ाईंदा, किरोड़ा मुबारक जे लाइ कनि उहे हाफ़िज़ जा अबो अम्मा जन जा बच्चा अॼु हाफ़िज़ थिया। किरोड़ा मुबारक उस्तादन के, कारी मोहम्मद हसन साहब के, वरी जमायत के, जन जे ताउन सां ये बच्चा हाफ़िज़ थिया। इंशाअल्लाह ये सब हिकड़ी लड़ीअ में हूंदासीं। आॾो हाफ़िज़ हूंदा, वरी मोहतिम, वरी उस्ताद, वरी तव्हां हीअं असां जेके हिननि जे काज में शरीक थिया आहियूं, इहे बि सभु इंशाअल्लाह हिननि सां गॾु हूंदासीं। क़ुरान जे सदके सभु वञी जन्नत में पहुचंदासीं। दुआ घुरो अल्लाह इन इदारे खे आबाद करे।